थी चुको आहे। जेस ताईं आवाज बने तो पयो तमाम खत्मे नबूवत जे परवानन के पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिकन के अपील आहे त अज तव्हां सां पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात सां पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खत्मे नबूवत सां वायदे वफा जो ॾींहुं आहे जो पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खत्मे नबूवत जी कॉन्फ्रेंस में तव्हां असां चंद घड़ियों शरीक थी करे रोज़े महशर में पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो सुरखरू थींदासीं। या रसूल अल्लाह असां वटि कोई अमल कान हुयो तुंहिंजी ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ असां उन जंग खां भी महरूम रहियासीं जेका यमामा जे मैदान में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी पासबानी में लगी हुई। या रसूल अल्लाह उन वक्त भी असां जो वजूद कान हुयो जॾहिं अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह तहरीक ख़त्मे नबूवत जो आगाज़ कयो हो। या रसूल अल्लाह उन वक्त भी असां कान हुयासीं जॾहिं 1953 जी तहरीक हली हुई। रोडन ते पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिकन जा जनाज़ा पया हुया। रस्तन ऐं रस्तन ते नालिन में पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे परवानन जो खून वहे पियो। या रसूल अल्लाह उन वक्त भी असां कान हुयासीं पैगंबर असां जो दौर इहो हुयो जो तुंहिंजे ख़त्मे नबूवत जी कॉन्फ्रेंस झर जंग में थे पई। असां वक्त कढी करे उहा वञी करे पंहिंजे इश्क ईमान के ताज़ो करे तुंहिंजी ख़त्मे नबूवत सां वचन कयूं पिया। ऐं पैगंबर जीअं 1200 शुहदा बदर में शहीद थी विया हुआ ईअं असां भी अॼु वचन कयूं था पिया ख़ुदा ना ख़ास्ता जेकॾहिं तुंहिंजी ख़त्मे नबूवत सां कोई बदकिरदार अख मेरी खणी ॾिसंदो पैगंबर उहो यमामा जे मैदान वारे 1200 शुहदा वारो वचन असां दोहरायूं था पिया। ऐं पैगंबर जेकॾहिं अॼु जे दौर में को मिर्ज़ा कादियानी जहिड़ो लईन पैदा थींदो उहो अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी जी तहरीक 10,000 कारकुन जेकॾहिं लाहौर जी सरज़मीन ते शहीद थियनि था। ऐं पैगंबर अॼु असां भी तुंहिंजी ख़त्मे नबूवत सां वचन कयूं था असां भी पंहिंजी जानियूं ॾियण जे लाइ तैयार आहियूं। ऐं पैगंबर असां वटि उहे अमड़ियूं भी मौजूद आहिनि जेके सैयद अमीन गीलानी जहिड़ी अमड़ियूं हुयूं। ऐं पैगंबर अॼु भी तुंहिंजी उम्मत में उम्मे अम्मारा रज़ी अल्लाह अन्हा जहिड़ियूं अमड़ियूं मौजूद आहिनि। ऐं पैगंबर अॼु भी तुंहिंजे हिन उम्मत में उहे रब्बे काइनात अमड़ियूं पैदा कयूं आहिनि जेके 1953 जी तहरीक ख़त्मे नबूवत में पंहिंजे पुट घोटन के पैगंबर जी इज्जत ऐं नामूस जे मथां कुर्बान करनि थियूं पयूं। ऐं पैगंबर कम अज कम असां अॼु तोसां वतन कयूं था पिया। पैगंबर असां जे दौर में अहिड़ी तहरीक कान हुई जो पैगंबर तुंहिंजी ख़त्मे नबूवत जे मथां कुर्बान थियो। पैगंबर उलमा जाथे असां खे ख़त्मे नबूवत जे करे छॾियो हो असां लबैक चई करे उते हाज़िर थिया हुयासीं।